नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का आ रहा हूँ यहाँ अली रज़ा मंगी माया गज़ाल आबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान ताजिकिस्तान के सीड़पकारन के पाकिस्तान में सीड़प की दावत दींदे चयो आहे त बदकिस्मती से पाकिस्तान में बिजली घणी महांगी है। ताजिकिस्तान जा सीड़पकार पाकिस्तान में सीड़पकारी कन हुकूमत के हर मुमकिन सहूलत फराम कंदी। ताजिकिस्तान में बिजनेस फोरम के खिताब कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त अफगानिस्तान में अमुन खिते लाए अहम है। ख्वाहिश है त 40 सालन खां पोइ अफगानिस्तान में अमुन कायम थे। पैमरा वफाकी वज़ीरनि जे इल्ज़ामनि ते ॿुधल वीडियोज़ इलेक्शन कमीशन खे फ़रहाम करे छॾी। वीडियो क्लिप्स जो जाइज़ो वठण लाइ इलेक्शन कमीशन जे स्पेशल सेक्रेटरी जी सदारत हेठि हंगामी इजलास। ज़रियनि मूजिबि वीडियो क्लिप्स जो जाइज़ो वठण बाद फवाद चौधरी ऐं आज़म सवाती खे नोटिस जारी कया वेंदा। अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी तोशाखाना रेफरेंस में एहतसाब अदालत में बरियत की दरख्वास्त दाखिल करे छड़ी। वकील फारूक इजनाइक दाखिल दरख्वास्त में चयो आहे त अदालत में हिन वक्त ताईं पेश नेब जे शाहिदन आसिफ अली ज़रदारी ते को इल्ज़ाम नाहे लगायो। तोशाखाना रेफरेंस में नेब जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। आसिफ अली ज़रदारी के केस मां बरी कयो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तेल जे अघनि में वाद के रद्द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो हुकूमत पेट्रोल 5 रुपया महांगो करे अवाम जे कीसनि ते धाड़ो हयो आहे। अवाम खे रिलीफ ॾियण वारियूं वॾियूं वॾियूं दावाऊं केॾांहुं वयूं। पेट्रोल जा अघ मुल्की तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते आहिनि। ख़ान साहब अवाम जा सुठा ॾींहं कॾहिं ईंदा। पाकिस्तान में तेल जूं कीमतूं ॿियनि मुल्कनि खां घटि आहिनि। कामयाबी इहा आहे त 75% आबादीअ जी आमदनी में वाध थी आहे। तेल ॿाहिरां ख़रीद करण सां कीमतूं वधंदियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो 3 सालनि में तेल जा खूह नाहिनि निकिता। डीजी रेंजर सिंध मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी जो चैम्बर ऑफ कॉमर्स जो दौरो। डीजी रेंजर सिंध मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी चवे थो कानून लागू कंदड़ इदारा अमुन अमान लाइ बहाल करण जे लाइ क़दम खणी रहिया आहिनि। भतेखोरीअ में घटिताई सबबि मुआशी इस्तेहकाम पैदा थियो आहे। सांगड़ भरसां ॻोठ याकूब मंगरियो में नारी हकीमा मंगरियो के कत्ल करे संदसि लाश बिना कफन जे दफनाइण वारी ख़बर सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ एसएसपी नोटिस वरितो। नवाबाद पुलिस 5 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे वरितो। पुलिस मूजिबि नारीअ जे लाश जे पोस्टमार्टम क़बर कुशाई लाइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी आहे। वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। हैदराबाद की अदालत में ख़ुरतुलैन उर्फ एनी बलोच क़त्ल केस की ॿुधणी। पुलिस हथमी चालान जमा न कराए सघी। वारिसनि पोस्टमार्टम रिपोर्ट में हेरा फेरी जो शक ज़ाहिर करे छॾियो। अदालत पुलिस के रिपोर्ट जमा कराइण लाइ आख़िरी मुहलत ॾेई छॾी। केस की ॿुधणी 29 सेप्टेम्बर ते मुलतवी। घोटकी जी अदालत 2 ॼणनि जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 2 जवाबदारनि खे फाहीअ जी सज़ा ॿुधाए छॾी। क्रिमिनल मॉडल कोर्ट निज़ामुद्दीन गडाणी ऐं नवाब गडाणी खे फाही समेत 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदारनि 2010 में खानपुर महर वेझो कीहर लुंड ऐं फैज़ मोहम्मद लुंड खे क़त्ल कयो हो। दादोजी अदालत में 30 लाख रुपयनि जे फ्रॉड केस में ज़मानत रद्द थियण खां पोइ पुलिस एहलकार इमदाद विघियो अदालती अंगण मां फरार। कमर जे मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा कोरीअ खे फाही ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी।
अहमदपुर लॻ महेसर माइनर खे 20 फुटनि जो घारो पइजी वियो। फसल ऐं ॻोठ पाणी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंधे न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। नामियारे अदाकार उमर शरीफ ऐं संदसि घर भातियुनि खे अमरीका जी वीज़ा जारी कई वई। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जो चवणु आहे त उमर शरीफ ऐं संदसि घर भातियुनि खे अमरीका जी वीज़ा जारी थी वई आहे। उमर शरीफ इलाज लाइ जल्द अमरीका लाइ रवानो थींदो। कराची म्यूनिसिपल मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त उमर शरीफ खे खणी वेंदड़ एयर एम्बुलेंस सुभाणे ताईं कराची पहुची वेंदी। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में अॼु भी बरसात जो इम्कान। थरपारकर, उमरकोट, बदीन ऐं ठटे ज़िले में गजगोड़ ऐं तेज़ हवा से बरसात पइजी सघे थी। कराची में भी अॼु हल्की बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची में घटि गर्मी पद 30.5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। वधि खां वधि गर्मी 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं वधण जो इम्कान।